खानपुर मार जे ॻोठ फोग समूह में कैंसर जे मर्ज़ में मुब्तला थी वियल 32 साला मुस्मात फ़िरोज़ ज़ाल मुमताज़ समूह ज़िंदगीअ मौज जे बवाटे ते बीठल आहे, पर गुरबत सबबि वारिस संदसि इलाज कंहिं सुठी अस्पताल में कराइण खां महरूम बणियल आहिनि। गुज़िरियल काफ़ी अरसे खां कैंसर जे मूज़ी मर्ज़ में वठिजी वियल मुस्मात फ़िरोज़ समूह जो संदसि पोरियत ड्राइवर मुड़ुसु मुमताज़ समूह पंहिंजे वस आहिर सखर, लाड़काणे, गंबट ऐं कराची जी अस्पतालुनि मां इलाज कराए पंहिंजो अल तल विकिणी छॾियो, पर हाणे संदसि घरवारी जे इलाज लाइ 7 लख रुपया घुरिया पिया वञनि, जेके हुननि जे वस जी ॻाल्हि न आहे। असांजे वस में जेको इहो मुंहिंजे घर वारे जे में 15 खां 20 लख ख़र्च करे चुको आहे, जेको हुनजो हिसाबु हुयो हिमत। हाणे हुन वटि वधीक कुझु बि न आहे जेको मां ते उहो इलाजु कराए सघे जा मूंखे अॻिते ॿिए मुल्क खणी वञे जा। मुंहिंजी पंहिंजे माहिर ख़ाननि खे अपील आहे, बिलावल साहब के, मुराद अली शाह के, मुंहिंजी मदद कई वञे, मुंहिंजे नंढड़े बचनि जे सदके में मुंहिंजी जान बचाई वञे। जी दादा, मां ग़रीब आहियां, मुंहिंजी घरवारी खे कैंसर आहे। मां ग़रीब माण्हू पटे सटे हेॾो ख़र्च कयो आहे, हाणे मां ख़र्च नथो करे सघां। मां ॾाढो कर्ज़ाई थी वियो आहियां। मूंखे पंहिंजे सरदार जेके आहिनि इलाइक़े जा उन्हनि खे अपील कयां थो, मुराद अली शाह, बिलावल साहब, उन्हनि खे अपील कयां थो त मुंहिंजी घरवारी, मुंहिंजा बचा रुलींदा। मां ग़रीब हिकिड़ो ड्राइवर आहियां, मुंहिंजे बचनि खे बचायो। मुंहिंजे ॿारनि खे कैंसर आहे, मां एॾो इलाजु कराए भॼी थकी पियो आहियां। महिरबानी तौरु मुंहिंजी मदद कई वञे। कैंसर में मुब्तला मुस्मात फ़िरोज़ ऐं संदसि मुड़ुसु मुमताज़ समूह वस वारनि खां मुतालबो कयो आहे त संदनि माली मदद कई वञे। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर महर।